लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु असां चाहियूं था त पाकिस्तान में ख़ासि करे इस्लामाबाद में जेका तब्दील थियल सूरत हाल आहे, तब्दील थींदड़ सूरत हाल आहे ऐं जेको इम्कानी तौरु नक्शो असांजे साम्हूं आहे उन ते मुकमिल बहस बि कयूं, मुकमिल हाल अहिवाल बि कयूं ऐं अवां जे अॻियां के ॻाल्हियूं बि रखूं। शायदि उन्हनि ॻाल्हियुनि जे करे अवां खे के ॿियूं ॻाल्हियूं बि सम्झ में अची वञनि, शायदि उन्हनि ॻाल्हियुनि जे करे के नवां इतिहास अवां जे साम्हूं खुली पवनि ऐं के नवां पॉलिटिकल वेन्यूज़ जेके आहिनि उहे सम्झ में अची वञनि। पाकिस्तान में 8 मार्च ते उहा तारीख़ साम्हूं आई जंहिंमें मुख़ालिफ़ धुर जे हिक धड़े PDM जे पारां समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ सां गॾिजी अॼोकी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सरकार जे ख़िलाफ़ ऐं ख़ासि करे उन जे वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद या अदम एतमाद जी रिथ पेश कई ऐं लिखियल आहे आइन में आर्टिकल 95 जे हिक में त असेंबली जे 20% मेंबरनि जे मार्फत का बि रिथ पेश करे सघे थी ऐं जेकॾहिं उहे मेंबर सम्झनि था त वज़ीर आज़म खे ऐवान जी मुकमिल या अक्सरती हिमायत हासिल कान्हे त उन वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ घटि 3 ॾींहंनि खां पोइ ऐं 7 ॾींहंनि जे अंदरि ऐलान कयो वेंदो आहे। उन ऐलान खां पोइ 14 ॾींहंनि जे अंदरि सेक्रेटरी जेको आहे उहो अदम एतमाद जी रिथ जे लाइ तारीख़ूं ॾींदो आहे ऐं उन तारीख़ुनि तहत हाणे महसूसु इहो कयो पियो वञे त शायदि अदम एतमाद जी हीअ रिथ जेकॾहिं इन विच में ॿियूं के बि ॻाल्हियूं नथियूं थियनि, जेकॾहिं इन विच में ॿिए के बि तब्दीलियूं नथियूं अचनि, जेकॾहिं इन विच में के बि असर समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि ते नथा पवनि ऐं जेकॾहिं सियासत ई रहे थी ऐं उन जी मिलावट ॿियूं कंहिं बि ग़ैर सियासी मामलनि सां नथी थिए त पोइ असांखे महसूसु थिए थो त 28 मार्च ते शायदि अदम एतमाद जी रिथ जे बारे में वोटिंग थींदी ऐं उन वोटिंग जे लाइ ॿई धुरियूं ख़ासि करे मुख़ालिफ़ धुर उहा सम्झे थी त उन वटि अक्सरियत अची वई आहे ऐं जेके बि पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट जूं रिज़र्व क़ुवतूं हूंदियूं आहिनि, रिज़र्व फोर्स हूंदा आहिनि, जीअं सिंध पुलिस में या पाकिस्तान पुलिस में अवां ॾिसंदव त के रिज़र्व दस्ता हूंदा आहिनि ऐं सिंध में त SRP नाले सां सिंध रिज़र्व पुलिस आहे। उहा कंहिं बि ॿोॾि जी हालत में, कंहिं बि तबाही जी हालत में, कंहिं बि कुदरती आफ़त जी हालत में या कंहिं बि ज़रूरत पवण ते उहो सिंध रिज़र्व पुलिस जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि ॾांहुं या कंहिं बि मुतासिर जॻह ॾांहुं मोकिले सघिबो आहे। ईअं असां सम्झूं था त पाकिस्तान जी पॉलिटिक्स में मुतहिदा क़ौमी मूवमेंट, क्यू लीग, बलूचिस्तान अवामी पार्टी जंहिंखे बाप चवनि था, उहे बाप दादा सभु जो सभु जेके आहिनि उहे पाकिस्तान जा रिज़र्व सियासी फोर्स आहिनि जिन खे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट कॾहिं हेॾे त कॾहिं हेॾे इस्तेमालु कंदी आहे, कत बाणींदी आहे, कॾहिं कॾहिं उन्हनि जो मिसयूज़ थींदो आहे, कॾहिं कॾहिं उन्हनि जो अंडर यूज़ थींदो आहे, कॾहिं कॾहिं उन्हनि जो ओवर यूज़ थींदो आहे, कॾहिं उन्हनि खे हद खां मथे इस्तेमालु कयो वेंदो आहे, कॾहिं उन्हनि खे मिड़ई पासा हिते इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर हिन दफ़े महसूसु करे सघिजे थो त इन रिज़र्व फोर्स खे बहितर तरीक़े सां इस्तेमालु करण लाइ ख़ासि तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरबराह को चेयरपर्सन जनाब आसिफ अली ज़रदारी, मुल्क जो अॻूणो सदर ऐं हाणोको MNA, उहो जेको आहे ख़ासि तौरु इन में दिलचस्पी वठी रहियो आहे ऐं हुन जूं पाकिस्तान जे 2 रिज़र्व फोर्सिस सां ख़ुसूसी ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके असांखे ख़बरूं पयूं आहिनि। उन्हनि मूजिबि पाकिस्तान में काल्ह मुतहिदा क़ौमी मूवमेंट बिल आख़िर उन्हनि ॻाल्हियुनि जे तौर गॾु वञी इस्लामाबाद में वेठा जिते बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु हो, आसिफ अली ज़रदारी साहब बि मौजूदु हो, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब, यूसुफ रज़ा गिलानी साहब ऐं ॿिया मुख़्तलिफ़ लीडर जेके आहिनि उते मौजूदु आहे। उते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ तर्जुमान इहा ॻाल्हि ॿुधाई त असां हिकिड़ो चार्टर हासिलु कयो आहे,
उन चार्टर में MQM जा कुझु मुतालबा मौजूदु आहिनि जेके असां मञण जो वाइदो कयो आहे। ॿिए तरफ़ हुकूमत पंहिंजे ज़रियनि खे इन क़िस्म जी ख़बर ॾेई छॾी आहे। असांखे मालूम थियो आहे त MQM जेके चार्टर में नुक़्ता रखिया आहिनि उन्हनि में हिकिड़ो नुक़्तो हीअ आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार वञे थी त पोइ सिंध में गवर्नर उन्हनि जो हूंदो, सनअतुनि जी, लेबर ऐं ख़ासि तौरु मकानी इदारनि जी जेका वज़ारत आहे इहे 3 वज़ारतूं MQM खे मिलंदियूं। ऐं चोथों कराची जो जेको एडमिनिस्ट्रेटर आहे उहो इलेक्शन थियण ताईं कंहिं बि माना में उहो पॉलिटिकल माण्हू न हूंदो ऐं गैर सियासी माण्हू रखियो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि ख़ुदि इन सिलसिले में ॿ राय आहिनि। हिकिड़ी राय इहा आहे नाले वठण खां सवाइ जेका चाहे थी त उन्हनि जो माण्हू यानी मुर्तज़ा वहाब भले कराची मेट्रोपॉलिटन कॉरपोरेशन जो एडमिनिस्ट्रेटर न हुजे, छो त हू सम्झनि था त उन सां हू ताक़त वठी रहियो आहे। जॾहिं त जेके मुर्तज़ा वहाब जा हामी माण्हू आहिनि सिंध पीपल्स पार्टी जे अंदरि उहे चाहिनि था त मुर्तज़ा वहाब बदस्तूर हुजे। वसीम अख्तर जो ख़्यालु आहे त मई में लोकल बॉडीज़ जूं चूंडूं थियणियूं आहिनि, इन करे बाक़ी 2 महीननि जे लाइ MQM इहो पंहिंजे मथां दाग़ हणणु न चाहींदी त उहो 2 महीननि जी एडमिनिस्ट्रेटरशिप वठे। इन करे हुननि इहा राय रखी आहे त गैर सियासी ऐं इंतिज़ामिया मां को माण्हू उनखे एडमिनिस्ट्रेटर तौरु मुक़ररु कयो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जे अंदरि उनजो जेको अहम सूबो आहे सिंध, उन सूबे में हिकिड़ो अहम मुतालबो इहो रखियो वियो आहे त पाकिस्तान में जेके बि नौकरियूं आहिनि उन्हनि जे सिलसिले में ऐं सिंध में जेके बि मुलाज़मतूं आहिनि उन जे सिलसिले में 60-40 वारी जेका कोटा आहे उन ते मुकमिल अमल कयो वञे। अव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी हैरत थींदी त पाकिस्तान जे सूबे सिंध जी इंतिज़ामिया जे पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे बंदि कयो वियो आहे ऐं उन्हनि खे रोकियो वियो आहे त हू के बि इंटरव्यू न वठनि ऐं जेके इंटरव्यू कया आहिनि उन्हनि जा के बि ऑफर लेटर उहे जारी न कनि ऐं हू सम्झनि था त MQM जे इन चार्टर जे लाइ ज़रूरी आहे त हू सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे कुझु टाइम लाइ बंदि करे रखनि। इहो त सिंध में ख़ासि करे MQM जे हवाले सां जेके उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो हिसाबु अॻियां अचे थो, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि रखियलु आहे उहा हीअ त जेकॾहिं इमरान ख़ान जी सरकार नथी वञे त पोइ सूरत-हाल कीअं बीहंदी। पोइ ज़ाहिर आहे MQM जो गवर्नर न ईंदो, पर 3 वज़ारतूं ऐं मुलाज़मतनि जे कोटा ऐं पब्लिक सर्विस कमीशन जेका आहे उन जे हवाले सां कई शयूं साम्हूं ईंदियूं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जंहिंजो चेयरमैन 3 तारीख़ ते रिटायर थो थिए, उन ई तारीख़ ते सिंध जो चीफ सेक्रेटरी जेको आहे सैयद मुमताज़ अली शाह साहब उहो बि रिटायर थो थिए ऐं सिंध जो चीफ सेक्रेटरी जंहिंजे लाइ चयो वञे थो त 22 ग्रेड जो ऑफिसर सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन हुजे, इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त शायदि सैयद मुमताज़ अली शाह साहब खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन मुक़ररु कयो वञे। होॾां सिंध जो चीफ सेक्रेटरी केरु थींदो उन जे लाइ कई नाला आहिनि, पर उन्हनि समूरनि नालनि में हिकिड़ा नाला उहे आहिनि जिन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में अंदरूनी इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि ऐं उहे कंहिं बि अहिड़े सबाजे सिबागे ऐं कंहिं बि सिंधी ऑफिसर जे लाइ उन नमूने एतिराज़ वारे रखनि था ऐं उहे चाहिनि था त फ़िलाणी या फ़िलाणो माण्हू उहो सिंध जो चीफ सेक्रेटरी न थिए, पर उन जे बदिरां हुननि जो ख़्यालु आहे त ॿियो जेको बि ईंदो उहो हुननि जे लाइ वधीक फ़ाइदे वारो थींदो। ॿियो जेको बि ईंदो उहो केरु हूंदो उन जे लाइ कई नाला साम्हूं अचनि था, पर असां सम्झूं था त जिन नालनि ते सभ खां वधीक गौर कयो पियो वञे उन में जनाब सुहेल राजपूत ऐं जनाब अज़ीज़ उकेली साहब जेके आहिनि उहे 2 अहिड़ा नाला आहिनि जेके सिंध जे चीफ सेक्रेटरी जे लाइ मुतवक़ा आहिनि। बाक़ी ॿिया नाला जेके बि 22 ग्रेड जा आहिनि उहे या त हुनखे नथा वणनि या हुनखे नथा वणनि। इन तफ़सील में वञण खां सवाइ वरी असां अचूं था इस्लामाबाद में सूरत-हाल हीअ आहे त 23 तारीख़ ते जनाब फज़ल रहमान साहब उन लॉन्ग मार्च जो ऐलान कयो हो ऐं हुन कल्ह राति इन जो ऐलान करे चयो
त असां बि डी चौक ते 23 तारीख़ चऊं था। हुन सॼे मुल्क जे माण्हुनि खे चयो आहे त हू पंहिंजे पंहिंजे शहरनि मां निकिरी डी चौक ते पहुचनि ऐं 23 तारीख़ ते जीअं उते वॾो मुज़ाहिरो कजे। फज़ल रहमान साहब इन ऐलान खां पोइ या जॾहिं साफ़ उन खां पुछो त क़िबला इहो 23 तारीख़ वारो जेको अव्हांजो धरणो हूंदो या इहा इस्लामाबाद डी चौक ते पार्लियामेंट जे साम्हूं वेहक हूंदी त उहा घणा ॾींहं हलंदी? चई त उहा त ख़बर मूंखे न आहे त उहा केतिरा ॾींहं हलाईंदासीं। उन जे लाइ असांजा समूरा जेके सियासतदान आहिनि उहे गॾिजी वेही फ़ैसिलो कंदा। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मुख़ालिफ़ धुर जे हवाले सां उहा जेका आउं ज़ाती तौरु सम्झां थो उहा हीअ आहे त बाज़ारि PDM बाज़ारि पीपल्स पार्टी धारदार आहिनि, पर किन ख़ासि शयुनि ते उहे गॾु बि आहिनि, पर हिकिड़नि अहम इशूज़ ते हू धार बि आहिनि। मिसाल हू इन इशू ते विरायल आहिनि त पंजाब जो चीफ मिनिस्टर उस्मान बोज़दार हुजे या उन जी जाइ ते को ॿियो हुजे। नवाज़ लीग जो ख़्यालु हीअ आहे त चूंडूं 3 खां 4 महीननि में थियणु खपनि, जॾहिं त पीपल्स पार्टी जो ख़्यालु आहे त हीउ सॼो टेन्यूअर भले पूरो थिए ऐं चूंडूं भले 1.5 साल खां पोइ थियणु खपनि। ऐं इन टेन्यूअर जे विच में जेकॾहिं नवाज़ लीग पंजाब में पंहिंजो चीफ मिनिस्टर नथी चाहे त पोइ उहो चीफ मिनिस्टर जनाब परवेज़ इलाही स्पीकर पंजाब असेंबली खे मुक़ररु कयो वञे। पर पंजाब जे परवेज़ इलाही जे हवाले सां ॿ हिकिड़ा राया परॾेह मां अचनि था त मियां नवाज़ शरीफ़ इन ॻाल्हि खे पसंदि नथो करे ऐं अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन बि चाहिनि था त उहे जेकॾहिं परवेज़ इलाही खे इन क़िस्म जो वारो ॾींदा त पोइ हू 1.5 साल जी हुकूमत में पॉलिटिकली हू कई धुरनि जा लाह कढी छॾींदो ऐं उहे जेके लाह कढंदो उहे कंहिंजे बि पोइ हक़ में न हूंदा ऐं हुननि जो नुक़सानु थी वेंदो। इन करे हू कंहिं बि मज़बूत चीफ मिनिस्टर जे बदिरां कमज़ोर चीफ मिनिस्टर चाहींदा ऐं हू 1.5 साल जे विथीअ लाइ का बि नई हुकूमत जे बदिरां हू रुगो 3-4 महीननि जी हुकूमत चाहींदा त जीअं जल्दी में नयूं चूंडूं थियनि। छो त 1.5 साल जी हुकूमत थियण सां इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त घणी विथी अचण खां पोइ नवाज़ लीग पंहिंजे माण्हुनि खे उन करे कंट्रोल न करे सघे, जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान जा मसइला थी सघनि। इन करे हिकिड़ो त इख़्तिलाफ़ ई आहे। ॿियो इख़्तिलाफ़ हीअ आहे त चयो वञे थो त वफ़ाक़ में वज़ीर आज़म केरु थिए उन ते नवाज़ लीग ख़ुदि इन बारे में विरायल आहे। नवाज़ लीग जे हिकिड़े ग्रुप जो ख़्यालु आहे त शायदि ख़ाकान अब्बासी थियणु खपे, जॾहिं त शहबाज़ शरीफ़ साहब जे धुर जो ख़्यालु आहे जेके अंदरि पाण में मुख़्तलिफ़ सोचूं रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो ख़्यालु आहे त थोरे वक़्त जे लाइ शहबाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो मुल्क जो वज़ीर आज़म न थियणु खपे। हिते हिकिड़ी रुकावट मुल्क जो सदर बि आहे जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां लाॻापियल आहे ऐं जेकॾहिं वज़ीर आज़म असेंबलियुनि खे तोड़ण जी का रिथ बि पेश करे थो त इहा ज़रूरी न आहे त सदर ममलकत उनखे पास करे। 23 तारीख़ खां पोइ जनाब फज़ल रहमान साहब जो धरणो केसि ताईं हलंदो इहा ख़बर त कान्हे, पर कल्ह जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि ख़ासि करे असद उमर ऐं उन खां पोइ चौधरी फवाद ऐं अॼु ख़ुदि वज़ीर आज़म पाकिस्तान 27 मार्च ते 10 लख माण्हुनि जी जेका ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजे ऐं मुबैना गद्दार मेंबरनि खे जेको सटको कढण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन्हनि जी जेका बेइज़ती करण जो इम्कानी हिसाब किताब ठाहियो आहे उन सूरताल खे नाज़ुक करे छॾियो आहे। ऐं इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त 23 वारो जेको मौलाना फज़ल रहमान साहब जी पेशकदमी आहे ऐं 27 ते जनाब इमरान ख़ान साहब जी पेशकदमी आहे, उन्हनि ॿिन्ही जो इस्लामाबाद में अचणु उहो जेको आहे उहो बंदि कयो वञे ऐं इस्लामाबाद में 144 लागू करे इन ॻाल्हि खे ज़ाहिर कयो वञे त हीअ हुकूमत अहिड़ी आहे जेका हुकूमत खे बि जलसो करणु नथी ॾिए ऐं मुख़ालिफ़ धुर खे बि जलसो करणु नथी ॾिए। इन सिलसिले में अॼु हिकिड़ी अहम तरीन पोस्ट जेका सोशल मीडिया ते जारी थी आहे उहा आहे
मुल्क जे हिकिड़े मशहूरु ऐं मारूफ़ सहाफ़ी कामरान ख़ान जी, जंहिं पाकिस्तान आर्मी जे सरबराह जनाब कमर जावेद बाजवा ऐं पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस जनाब उमर अता बंदयाल खे अपील कई आहे त हू पंहिंजा वस इस्तेमालु कनि ऐं पंहिंजा वस कतब आणे हिन ख़तरनाक घरू लड़ाई जहिड़ी सूरताल खे पासो कराइनि ऐं इन क़िस्म जी का बि सूरताल करण जे बदिरां हू पंहिंजी मुदाख़लत करे पाकिस्तान खे इन सॼे मामले खां बचाइनि ऐं बक़ौल कामरान ख़ान जे जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही पंहिंजो किरदारु अदा न कयो त पाकिस्तान हिकु वॾी खॾ ऐं खाईअ में किरी पवंदो जितां हुनजो निकिरणु ॾुखियो थींदो। हिन सिलसिले में कामरान ख़ान साहबु इहा ॻाल्हि त ॿुधाए न सघियो त हुन इहा अपील सियासतदाननि खे या सियासत कंदड़नि खे छो कई आहे ऐं हुनजी अपील रुगो पाकिस्तान जी आर्मी या पाकिस्तान जी जुडिशरी लाइ छो आहे, इहा ख़बर त हुनखे हूंदी। पर असां सम्झूं था त पाकिस्तान जे हिन ॾाके ते जिते इकानमी जा मसइला आहिनि उते सिर्फ़ु अदम एतमाद जो जेको फ़ैसिलो पार्लियामेंट खे करिणो आहे, इहे समूरी सरगर्मियूं पार्लियामेंट जे अंदरि थियणु खपनि ऐं बाक़ी जेके बि फ़ैसिला आहिनि उहे पार्लियामेंट जे दरवाज़े ते या माण्हुनि जी बेइज़ती जे लाइ, माण्हुनि जे वठ पकड़ जे लाइ या पार्लियामेंट लाजिस ते हमले करण लाइ या उन्हनि खे घेलण जे लाइ कतब आणणु न खपनि। हुकूमत सूबाई हुजे, हुकूमत मरकज़ी हुजे, वफ़ाक़ी हुजे या कंहिं पंजाब या सिंध जी हुजे, उन्हनि मां कंहिंखे बि इहो न जुगाए त उहे पंहिंजे वसीलनि खे कतब आणे ऐं पंहिंजी पॉलिटिक्स खे अॻिते वठी आणनि। वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि चई सघिजे थी त पाकिस्तान जी मुख़ालिफ़ धुर बि जलसा करणु चाहे थी ऐं पाकिस्तान जी इक़्तिदारी धुर बि जलसा करणु चाहे थी। जलसनि करण जी हिन मौसम में इहा ख़बर नथी पए त हुकूमत कंहिंजी आहे ऐं हुकूमत केरु करे रहियो आहे। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।